बाबा बाबा ॻाल्हि आहे त हाणे तव्हां में मुंहिंजो को बि कमु कोन्हे। तव्हां मुंहिंजे हाणे कम जा रहिया ई कोन आहियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त जिथां जी खोती उथे हाणे खिलोती। हाणे जेकॾहिं पंहिंजे ॻोठ टंडरे मोहम्मद ख़ान वञो त तव्हांजो राज़ आहे। ऐं हा, जेको बि रहिया हो हिते मुंहिंजे घर में खाधो अथव पीतो अथव उहो तव्हांखे ॾींहं क़यामत ताईं माफ़ आहे बाबा। हाणे तव्हां फुटा खाओ। हलो अबा तव्हां हिन खे छॾियो। छो छॾियो? हा छो छॾियो? तूं हिन घर जी वॾी आहीं छा? मां हिन घर जो वॾो हा। जेको मां चाहींदुसि उहो हिन घर में थींदो। मां हिननि वांदनि खे घर में हिकिड़ो मिंट बि रहणु कोन ॾींदुसि। ओ मां हिननि मूंखे बि मारियो आहे ऐं बाबा जी ॻिचीअ में हथ विधा अथनि। अथा शेरल तूं सही थो चईं। कुतनि सां चङाई कजे हा, हिननि सां चङाई न कजे हा। तव्हां होश न विञायो, असां वञूं था। पुफी यादि रखे छॾिजांइ, हाणे भली हिननि ते कहिड़ी बि मुसीबत अचे पर असां हिननि जे विच में अचण वारा नाहियूं। हलंदा मुराद। शेरल, अबा शेरल, हाणे इहो ॿुधायो त तव्हांखे पादरनि खां केरु बचाईंदो? ओ मां दुश्मननि खां वधीक त हिननि असांखे पादरिया आहिनि। हिन खे असांजी ॻाल्हि सम्झ में ईंदी कान। हिन जी सद ऐं कावड़ असांजे मथां। मूं माठ कई, मूंखे कुझु कोन कंदा, वरी बि पादर तव्हांखे लॻंदा। उन्हनि पादरनि खे मां पाण ई मोह ॾींदुसि। तुंहिंजे मथां का मूं पंहिंजी पग लाहे नाहे रखी जे तूं हरू भरू असांजे लाइ बि थी परेशान थी। यार बाबा अरे तूं त चुप कर थोका। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।